मेहर फरीदाबाद अवामी पुरह तहरीक जो मरकज़ी सदर एडवोकेट ग़ुलाम नबी खोसो, एडवोकेट आज़म ख़ास के अली, एडवोकेट माशुक चांडियो, मखदूम अदनान महेसर, सलीम खोसो ऐं ॿियनि फ़रियाद फरीदाबाद पहुची सिंध जे शाइर अदीब मुहक़िक़ 80 किताबनि जो ख़ालिक़ अब्दुल क़य्यूम जोहर बिरोही जे लाॾाणे बात पोयर नदीम बिरोही सां पंहिंजी ताज़ियत कई। इन मौक़े ते अवामी पुरह तहरीक जे मरकज़ी सदर सिंध हाई कोर्ट जे वकील JN खोसो नेशनल प्रेस क्लब फरीदाबाद ते पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क जे अंदरि माफ़िया जो राज लागू आहे, मुल्कनि में लाक़ानून ते बरबरियत आहे। हुन चयो त मौजूदा हुक्मरान आइन खे हलण ई नथा ॾियनि, इंटरनेशनल माफ़िया जा कमदार आहिनि। हुननि वधीक चयो त मौजूदा हुक्मराननि जे मज़मून सां मोहबत न आहे। हुन चयो त हुननि खे वसीलनि सां मोहबत आहे ऐं उहे अवाम जा दुश्मन आहिनि। हू चाहिनि ई नथा त का कानून हुजे ऐं आइन हुजे। हुन चयो त 27वीं आइनी तरमीम वापसि वठणी पवंदी। इन मौक़े ते वकील आज़म ख़ास के लिए वकील माशुक चांडियो, मखदूम अदनान महेसर, मखदूम चांडियो, सलीम खोसो पिणु साणुसि गॾु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।